अस्सलाम वालेकुम दोस्तों के बेहतरीन अपडेट ॾींदा हलूं तकरार ड्रामे जी अचण वारी किस्तनि में। छा नेक्स्ट एपिसोड में दोस्तों हाणे शेर अली जेको आहे पप्पू जे करे सिजावल खान सां अटकंदो? छा नवाब खान दोस्तों पंहिंजे जेको आहे कोर्ट जे नोटिस जो छा थींदो उन्ही जो? छा वक़्त खे जेको आहे हाणे मोमल हथ अची वेंदी शहर में उन्ही खे कैद कंदो? हाणे मूसा वारनि जो छा थींदो? बिल्कुलु दोस्तों सॼी अपडेट ॾींदासीं इन वीडियो में। इन खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। ऐं थी सघे दोस्तों महिरबानी करे उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां अचण वारे किस्त में काफ़ी कुछ थियण वारो आहे, लेकिन हाणे जेको आहे मूसा ऐं मीर त मूसा ऐं दरिया खान हथीका थी चुका आहिनि, लेकिन शेर अली जेको आहे दोस्तों हाणे पप्पू जे करे सिजावल सां अटकंदो, उन्ही सां उन्ही खां हक़ हिसाब वठण जी कोशिशि कंदो, पुराणा पंहिंजा हक़ हिसाब बि ऐं पप्पू जा बि। ऐं पप्पू खे दिलासा ॾींदो तूं चुप करे हिते वेही रहो, ऐं पप्पू उन्ही जी शरण में हूंदो। ऐं नवाब खान खे ॿ परेशानियूं वकोड़े वियूं आहिनि। हिकु त कोर्ट जो नोटिस, ऐं ॿियो वरी जेको आहे दुश्मन वकोड़े आहिनि। ऐं इन शइ जो फ़ाइदो खणी सिजावल खान मूसा वारनि खे छॾाइण जी पूरी कोशिशि कंदो, छाजे करे नवाब खान जो पूरो फोकस हाणे कोर्ट ॾे हलियो वेंदो। ऐं पोयों जेको आहे थोरी लयानी कंदो, जंहिंमें सिजावल खान फ़ाइदो खणण जी कोशिशि कंदो, मूसा दरिया खान खे छॾाइण जी कोशिशि कंदो। ऐं जेको मीर आहे दोस्तों, उहो मीर जेको आहे ज़ख़्मी हूंदो, बख़्शल सां उन जी मुलाक़ात थींदी, लेकिन पुलिस उन जे पोयां ई हूंदी। पुलिस उन खे पकड़ण जी पूरी कोशिशि कंदी ऐं मीर लिकण जी पूरी कोशिशि कंदो। ऐं तव्हांखे मां ॿी इहा ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त मूसा ऐं दरिया खान खे जिन पकड़ायो उहे गद्दार इन जा दोस्त हुया। मूसा जॾहिं मोटंदो पोइ उन्हनि खां पंहिंजा हक़ हिसाब वठंदो। दोस्तों वीडियो पुॼाणी ते सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।